सकरंड HRJDO न्यूज़ जी ख़बर मूजिबि सकरंड सोशल वर्करनि एम.एन.ए. सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह जे मैनेजर फूड इंस्पेक्टर गुलाम अली ख़ासकेली खे रंगे हथों पकड़े वरितो। जॾहिं त अहिड़ी वीडियो ऐं रिपोर्ट हलाइण ते बदमस्त ऐं सियासी दरगाह जे दादले गुलाम अली ख़ासकेलीअ पारां सोशल वर्कर वज़ीर उनड़ खे क़त्ल जूं पिणु धमकियूं ॾिनियूं हुयूं। जॾहिं त अहिड़ी वीडियो हलण खां पोइ गुलाम अली ख़ासकेलीअ पारां सकरंड जे सोशल वर्कर वज़ीर उनड़ खे पिणु क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं हुयूं। अहिड़ी धमकियुनि खां पोइ सकरंड जे सोशल वर्करनि पारां थाणा सकरंड ते FIR जे लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई। जॾहिं त दाख़िल करण खां पोइ बि गुलाम अली ख़ासकेलीअ जे धमकियुनि जो सिलसिलो जारी रहियो। यादि रहे त गुलाम अली ख़ासकेली काफ़ी सालनि खां वठी M.N.A. सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह जो मैनेजर पिणु आहे। हाणे मजीद कीरे जो पिणु गोदाम जो इंचार्ज आहे, जेको 2018 जो पुराणो बारदानो जंहिंमें कणिक पियल हुई उहा उन ई गोदामनि में सप्लाई करे रहियो हो, जिन खे सकरंड जे सोशल वर्करनि रंगे हथों पकड़े वरितो। गुलाम अली ख़ासकेली पाण खे कानून खां बालातर सम्झंदो आहे, लिहाज़ा सकरंड जे सोशल वर्करनि नेब खां मुतालबो कयो आहे त संदसि ख़िलाफ़ फिलफोर कार्रवाई कई वञे ऐं अहिड़े अमल ते सकरंड जे सोशल वर्करनि ऐलान कयो आहे त जेसीं ताईं गुलाम अली ख़ासकेली ख़िलाफ़ केस दाख़िल न कयो वेंदो उन वक़्त ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो।